तव्हांजो नालो छा आहे दादा? शफ़ीक रहमान। शफ़ीक रहमान केरु पाण? जैतून। तव्हां कहिड़ो ॾोह कयो हुयो? असां जुमे ॾींहुं हुयो, छोकिरो नमाज़ पढ़ण आयो मस्जिद में, मगरिब जो टाइम हुयो। छोकिरो नालो छा हुयुसि? आफ़ाक हुसैन वाघो हुयो, साईं असन लाइ वाघे पुटु आहे। हा। उहो जुमे ॾींहुं नमाज़ पढ़ण आयो मगरिब ते, जीअं जो नमाज़ पढ़ी मगरिब ते उहो माना मथे वियो, तीअं माना मां पोयों वियोमांसि कढ उते मथे पाण वियो? हा, मथे पाण वियो। नथो करणु ॾे न माना का ग़लति अमल। सर ग़लति माना उन्हनि माना राज़ी थी वियो पहिरियों, माना असांजे माना थोरो हुते चाकू पियो, उन्हनि जी ॾिनोसीं, उन ते वरी पिया सर। असां माना तव्हां सां गॾु ॿियो केरु? वेंदो घर ॿुधाईंदो पंहिंजे माउ पीउ खे, माना उन्हनि ते भेड़ो थींदो, उन ते माना उनखे मारियो। सज़ा तमामु सख़्तु थींदी, पर माना पछतावा त न कयूं, भलो हुयो। थैंक यू जमील। एक्चुअली आहे ईअं त इहो वाक़ियो जीअं थियो जंहिं वक़्तु आफ़ाक अमन जो जेको ॾुखु आहे, जीअं सॼे समाज वांगुरु माइनर ॿारु हुयो 12 सालनि जो, उनखे बेदर्दी सां क़तल करे, रैप करे, प्रोविज़नल जेको मेडिकल पोस्टमार्टम रिपोर्ट आहे उन में असां कुझु मटीरियल एविडेंसिस जे थ्रू शफ़ीक जतोई ते इहा शइ प्रूफ कईसीं, ऐं ही हिमसेल्फ कन्फेस बि हुन कयो आहे। जीअं आहे चेन सां मिली आहे हुन इन शइ जो एंगल खां असां इन केस जी इन्वेस्टिगेट कंदासीं त आया इन में को ॿियो माण्हू शामिल आहे या नाहे। जे नाहे त कहिड़े तरीक़े सां हिन कयो, जे आहे त केरु बि हुजे, केतिरो बि बाअसर हुजे, सख़्तु जेका आहे सज़ा ॾियारींदासीं। वाघा बिरादरी जा चङा मुड़ुस बि आयो, अहिड़े क़िस्म जा वाक़िया जेके असांजे मुआशरे में वधंदा था वञनि पिया, इनखे तव्हां कीअं था ॾिसो पिया? साईं इन जी जेतिरी बि मज़म्मत कजे। पीउ मूं वटि सुबुह जो आयो जॾहिं गिरफ़्तार थियो जंहिं राति, त सुबुह सां आयो त असां जवाबदार जो पीउ जे असां बेॾो ई आहियूं। मुंहिंजे पुट खे पुलिस ही छोकिरा तक़रीबन हिकु जेतिरा हुया, कहिड़े बहाने सां हुनखे मथे सॾु कयो अथई त बाबा ठीकु आहे, काई शइ खणी आहे या मथे अच, त हुनखे त दिलि में महसूसु न हुयो त मूंसां अहिड़ी का। तव्हांजो नालो छा? अरसलान अहमद। तव्हांजो आफ़ाक तव्हांजो भाउ हुयो? जी। तव्हां गॾु स्कूल में ॿारनि जे लाइ छा चवंदो त कंहिंसां बि मेल जो रखनि न रखनि? न रखनि। नुक़सानु थिए थो हिनजो? जी। इस्लामिया से भी ॻाल्हायो आहे कि ॿिया जेके मुलविस आहिनि त हुनखे बि जल्दी अरेस्ट कयो वञे। पुलिस जी कारकर्दगी खां तव्हां मुतमइन आहियो? ॾिसो, पुलिस पहिरें ॾींहुं जेको असल जवाबदार आहे उनखे गिरफ़्तार कयो। इहो हिकिड़े माण्हू जो कमु न आहे, ऐं तक़रीबन 2-3 माण्हू मुलविस थी सघनि था, त पुलिस जो कमु आहे त इन्वेस्टिगेट करे बाक़ी जवाबदारनि खे बि वाइको करे।